जो दरिया अरे चेहरे अरे जो हेरे जो साहब तवा के भला असां ही हथ आया हूं जा। अरे तू कानून सां वाद पियो वणी जुड़ा दीन यो माटो जनन असा के साटो हेरे कर साहब ने मतलब मिर्च है ना। अरे कानून सां धोखो साहब असा कारोबार मटायो आचार में फायदो कोन हो हाने सा मिर्च था खबायूं। अरे पोता बुधायो आ न ने आचार ना है मिर्च आने साहब तो आप बुधान जी मोहलत किथे दिनी असा के साहब पुछा करे पोई टमाटे में हाथ विझो आ न। अरे बात बंद रख बचा बात बंद रख तमा असां ना धोखो कयो। साहब तवा सोचो न सुभाणे असा माटे में नाग विझी खपायूं त तवा तो सब मुआ पिया हुंदो न। अरे यो छा चई त नाम खपाइंदो साहब भुख में असा कुछ भी करे सकूं था ड्राइवर पेर न हिनन खे भी मिर्च खाना आने ये बियर धोखो न कने अरे खाओ मिर्च मां चाह तो खाओ मिर्च खाऊं जुड़ा खाना पड़ो या हाँ साहब खाऊं ता खा राव खाऊं ना हाँ खाऊं ता ए मिर्च जादो तो बूटो न बारियो तो चवंदा न त सखणी कुन्नी उभा में घणो तो अञा छोरीअ जे पुठियां उहा बाही न आहे मारी जो या छोरी कूज मिठल के वठी वञी माइटनि में रही छा कया आखिर कया त कया छा वसा तो मुंह में कोन घटायो आहे पर या छोरी जेका थई न हाने वक्त खोर थी वई आहे। हां अरे न्याउ ॻाल्हाया मस्ती त यकदम मूंखे उते जो उते बस जवाब थी दे छा कयास मुईअ खे। जादो सही ॻाल्हि ॿुधायां जेकॾहिं अकबर खान जी ऐं अदीअ जी मिल्कियत हथ करणी अथई न त पोइ हिन छोरी ऐं छोरे खे हिन घर मां तड़े कढणो पवंदो ॿियो को बि वाह वसीलो कोन अथई। भले कूंज ऐं मिठल हाणे उते वञी रहन पर मुंहिंजा लफ़्ज़ यादि रखजां मिल्कियत मां हाणे उन्हनि खे कुझु बि कोन मिलंदो ऐं जेका मिल्कियत उन्हनि खे ॾियणी हुई उहा कूंज खे मिली वई हाणे छा ॾींदा। तूं त का वहिड़ी औरत आहीं ॿियो भला इहो मूंखे ॿुधाए त अकबर खान जो सॼो कारून वारो खज़ानो पंहिंजे कबर में त कोन खणी विधो पंहिंजी इन छोरीअ खे त मिल्कियत ॾींदो न ॿियो कंहिंखे ॾींदो उहो बि तॾहिं मिलंदो न जॾहिं इहो अकबर ऐं इहा जेका तवारी भेण मरी वेंदा ऐं तेसि ताईं त मूंखे त लॻे थो असांजी हयाती बि पूरी थी वेंदी पोइ इहा मिल्कियत कहिड़े कम जी कंहिंखे कम ईंदी। अड़े असांखे त वरी टको बि न मिले पर न छोरे मिठल जो त भलो थी वेंदो न मिठल जा भाग मिठल सां तूं हाणे पंहिंजो सोच सॼी उमिरि रुखी मानी खाई 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 हाणे त अंदर में फट थी विया आहिनि हलिया। उबराणी ईअं था कयो इन्हनि ज़ेवरनि मां 2-3 ज़ेवरड़ा खपाए सोनारे खे ॾेई ऐं बाज़ार मां मच्छी गोश्त पाॾे जो गोश्त ॿाकरे जो गोश्त वठी जा अॼु त करे चढ़। हा छो न ज़ेवर पर थोरा थोरा खपाईंदो अचे उन्हे मां पंहिंजो घर त हलायूं न ईअं न थिए जो सभिनी ज़ेवरनि खे ॾी पुड़ी। जादो एतिरो मां बेवकूफ़ इंसान कोन आहियां जेतिरो तूं सम्झी थी। उहा त मूंखे ख़बर आहे त तूं केतिरो दाना आहीं साईं। न किथे तूं 100% सही त मां दुनिया में बेवकूफ़नि खां वधीक बेवकूफ़ माण्हू आहियां पर तूं त सही जादो माई जादो दाना औरत हिन दुनिया में दाना औरत मूं लाइ त तूं दाना आहीं पर ज़ेवरनि ते मिड़े हलकड़ो हथ रखजा आस्ते आस्ते पे घुमरी ॾिजनि जो ज़ेवर विकणी पंहिंजी सॼी ज़िंदगी खाई पी गुज़ारियूं छो पाण मिठल जे अॻियां हथ टंगियूं। पर हम सोलाना पक्का समझ तुझी सोट दिल पर आरंट रहला पर हु नथा मञन या अलग आला सारंग
असां जो पाण शक दिलबर वारनि जे मथां वञे थो, पर यार दिलबर वारा कसम खणण लाइ बि तयार आहिनि। हाणे तव्हां ई ॿुधायो त मां आख़िर छा कयां? वरियाम मां त चवां थो राति जे टेम में हुन जे घर में घिरूं। जेकॾहिं छोकिरी उते हूंदी त पाण ई ख़बर पइजी वेंदी। वरियाम सरवर सलाह भली जिनी आ, पर खतरो पंहिंजी जगह ते आहे। पर जेकॾहिं घर में घेरण में कामयाब थी वियासीं त सॼी ख़बर पइजी वेंदी। पर वरियाम तोखे हुननि जो घर त ॾिठल आहे न? मां पाण हुननि जो घर ॾिसी आयो आहियां। पोइ छो न अॼु राति हली हुननि जे घर में गिड़ूं? वरियाम अॼु हली या सुभाणे तूं दोस्त आहीं। जंहिंमहिल हुकुम कंदे त असांजो सिर बि तुंहिंजे मथां कुर्बान आहे। सरवर पहिरियां पकी जांच कयूं, जेकॾहिं तकड़ करे घिरियासीं न त मार खाई ईंदासीं। कुझु बि कोन कंदा सारंग। जेकॾहिं सुजाग थी पिया न त उन्हनि खे मोड़े वठंदासीं। वरियाम इहा ॻाल्हि न कर। जेकॾहिं हू सुजाग थिया त घटि कोन कंदा। हिन वक़्तु दिलबर जी सुल्तान ते अॻे ई कावड़ बीठल आहे, छो त हुननि दादन खे अगवा कयो हुयो। असां बि पूरी तयारी सां हलंदासीं। ईअं अखियूं पूरे कोन हलंदासीं, शींहं वांगुरु गजगोड़ कंदा हलंदासीं। पोइ वरियाम जीअं तूं चवें, अॼु चवें या सुभाणे। तव्हां ईअं कयो, राति जी मानी खाई होटल ते निकिरी अचो, मां बि उते निकिरी वेंदुसि। ऐं पोइ इहो तव्हां दिलबर वारनि जे ॻोठ जो रखो कंदासीं। राति जो हली दिलबर वारनि जे घर में घिरंदासीं। पोइ खट खटाए छा? साईं सॼो ॾींहुं वसाई मुंहिंजी न्याणीअ खां घर जो कमु थी कराए, हिकु मिंट बि हुनखे सुकून सां विहण नथी ॾे। घर जो कमु आहे, उहो त करिणो पवंदुसि न। तव्हां ख़ुशि आहियो त दुआ परायनि घरनि में ईअं लोड़ींदी रहे? कंहिं चयो हुनखे त वञी परायनि घर ते रहे? कचोस या पकोस, हुस त पंहिंजो घर न। छो न पियो उते रही? छो वञी परायनि घरनि ते धिका खाधे? घर छॾण उहो कोन पई चाहे। गौराम हुनखे ज़बरदस्ती वठी आयो आहे। भालो हिन में सॼो ॾोह गौराम जो कोन हूंदो, तो पाण घर छॾण चाहींदी हूंदी। यकीन करियो साईं, वसाई ऐं गौराम इन करे दुआ खे परेशान था कनि त जीअं हू असां खां मिल्कियत जी घुर करे। वसाई वारा तेसी ताईं सुख सां न वेहंदा जेसी असीं दुआ खे हुनजो हिस्सो न ॾींदासीं। दुआ खे पंहिंजी मिल्कियत जो हिस्सो ॾियूं त छा थी सोचे तूं? हुनखे भई पिंगन में झोलींदा? हिन वक़्तु त सफ़ा चप पइजी विया आहिनि, पोइ कुझु न कुझु त ढरा थींदा न। मानो बेगम जॾहिं दुआ जी मिल्कियत हुननि जे हथ अची वई न, पोइ त हुनखां वधीक दुआ लाइ हू बाहि बारी। हिन वक़्तु दुआ जे हथ में कुझु बि कोन्हे, पोइ बि ते एॾो ज़ुल्म था कनि। पर थोरो सोच, ज़हन ते ज़ोर ॾे। जॾहिं न हुन वटि मुंहिंजी मिल्कियत जो कुझु हिसो आयो त हू हुन सां कहिड़ो असर कंदा, सोचो अथई कॾहिं? ॿिन्ही तरफ़नि खां दुआ लाइ आज़ार आहे। हाणे तव्हां ई ॿुधायो त दुआ छा करे? भला कुझु ॾींहं हिते रही पई हुजे, अॻे चकर हिते दुआ रही हुई त गौराम हुनखे ज़बरदस्ती हितां वठी वियो ऐं हींअर बि हुनखे इहा ई धमकी ॾिनी अथसि। हिन बारे में सलाह कयूं था बानू बेगम। अलाह कंदो को न को मसइले जो हल ज़रूर निकिरे। तेबे काॾे हथ रखियो थी? काॾे थो वञी? वञे तो शौक़ शिकार दे ॿियो काॾे थो वञे? बाबा ताजी ख़ुदा पर सम्झी वियो, बाक़ी तोखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। तूं जॾहिं न कंहिं मुसीबत में फासंदियो आहीं न, पोइ भॼ भॼा मूंखे करणी पवंदी आहे। हथियार खणी ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत कहिड़ी थी? बाबा तूं को बि ख़ौफ़ न कर। मां को छेड़े जे इरादे सां कोन थो वञा, न ई वरी कंहिंजी चोरी करण पियो वञा। पोइ मूंखे ॿुधाए न, हथियार खणी ॿाहिरि वञण जी ज़रूरत कहिड़ी आहे? कहिड़ी ज़रूरत आहे? माण्हुनि खे वञी ॿाहिरि ॾेखारींदो त असां वटि बि हथियार आहे। वाह सभिनी खे ख़बर आहे भाॼाई। पुट ज़िद छॾ ऐं हथियार अंदरि रख ऐं हथे खाली ॿाहिरि विधो कर। बाबा ही हथियार मां पंहिंजे बचाव लाइ कयो आहे, कंहिंखे हणंदुसि कोन, काॾे बि कोन थो वञा। ज़मीन तां चकर मोटी थो अचां। वञण ॾिस, पाणी जे वार में थो वञे, को छेड़े ते कोन थो वञे। हदो तूं असांजे विच में न ईंदो कर। हा कुछ भी नहीं। केरा दिए केरा कुछ भी नहीं। वो
हू ॾिसो अचे तो हू मूंखे मारे छॾींदो केर भी ना तो केर मारींदो हू मूंखे मारे छॾींदो मूंखे बचायो सदोरी भेण छा थियो आहे ॿुधाए न हू ॾिस हू अचे तो हू मूंखे मारे छॾींदो को भयानक ख्वाब ॾिठो अथई कलमो भरे सुम्ही पओ छा थियो आहे मासी हिनखे ॾिस त सही छा थी वियो हिनखे अल्लाह ख़ैर कंदो अबा मां पाण परेशान आहियां केर मारींदो हिनखे अबा तव्हां वञी आराम कयो मां हिन सां वेठी आहियां जहिड़ी ॻाल्हि आहे त डॉक्टर ॾांहुं वठी हलऊंसि अम्मा डॉक्टर ॾांहुं हलूं सदोरी ॿुधाए मुंहिंजी भेण ॻाल्हि छा आहे अबा तव्हां वञी आराम कयो मां हिन सां वेठल आहियां कहिड़ी ॻाल्हि थी त तव्हांखे ॿुधाईंदसि अलाह ख़ैर कंदो कुझु बि न आहे डिॼी वई आहे तव्हां हलो सुम्हो वञी सुम्ही पओ संगत तव्हां हिते बीहो त मां दिलबर जे घर में ॻणा अचो त हलऊं सोट रानी दिलबर वारनि जे घर में कान हुई मुंहिंजे पोयां जेकी तव्हीं भाई बारी आहे न उन जो हिसाब त तव्हां खां मुंहिंजो ख़ुदा वठंदो पिट न छोरी तो पोयां मो भाई ना आहे बारी आखिर घर जो कम कार आहे उहो त तोखे करणो ई पवंदो माई वसाई तूं सुभाणे खां हिकिड़ो कमु कर खूबसूरत हिकिड़ो बेड लॻाए कमरे में ऐं उते चादर भली विछाए न को उते विहारीसि त आराम करे थोरो मज़ो वठे बेड जो कम न कराईसि कुझु बि न मूं ईअं बि नाहे चयो त तव्हीं मूंखे हिंदोरनि में लोॾायो घर जो थोरो घणो कमु त मां कयां थी त पोइ लुड़ छाजो आहे तव्हांखे वसाई तूं बि थोरो हथ हल्को रख जीअं राणे पोयां पाह ॿारींदो कराची भॼी वियो हिन खे लाइ तूं पिंजी माणींदी आहे न लाहौरो माणींदी आहे थोरो हल्को हथ रख हल्को ॻाल्हि आहे बसि हर कंहिं ॻाल्हि को जहिड़े करण लाइ तयारु वेठी आई जॾहिं ईअं छेड़ो कंदी रहंदी हुअसि त हीअ छोरी बि भॼी वेंदी कंहिं ॾींहं त पोइ ॻोल्हींदा वठंदासीं कहिड़ो लाचार अथसि पंहिंजे पीउ जी एॾी मिल्कियत आहेसि घर वठी वञी अलॻि रहे तूं त चई थी त मां अॼु ई वञी पंहिंजो हिसो वठी अचां ऐं तुंहिंजे हथ ते रखां त तूं हुनखे ॿिनि ॾींहंनि में उॾाए छॾी अड़े मूं वटि अलाह जो गंज आहे मूं तुंहिंजे हिसे में का अख नाहे रखी तूं पंहिंजो सोच पंहिंजे लाइ बि तॾहिं कमु करे जॾहिं प्रिंस अकबर कुझु ॾेसि न अकबर प्रिंस त टुप जवाब ॾे वेठो त ॾियण खां त टको न पाई न पैसो ॾींदोमांसि पोइ तूं छा कंदीअ चाचा मां तॾहिं थी चवां त हिनखे न घर जो कमकार करणो पवंदो जेकॾहिं इहा हिते रहे थी कमकार कराईंदी घर जो हा त लही त कोन वेंदी मां बि घर जो कमकार कराईंदीसांसि मां तुंहिंजो न खाईंदसि मां पंहिंजी अम्मा खे थी चवां मूंखे हिते 3 महीननि जी मानी पहुचाए हेतिरी ई सिकी लती आई न त वञी पंहिंजे माउ पीउ जे घर में रहो हिते न त पोइ ठीकु आहे मूंखे बि हिते रहण जो शौक़ु न आहे मां अॼु ई वञा थी पंहिंजी अम्मा ॾे वञी त ॾेखार चवां गोराम खे त टंगियूं भञनि जीअं गुज़रे पई तीअं गुज़रण ॾिस हितां निकिरण जी न कजां बाक़ी हा मूं चयो तोसां वाइदो आहे त गोराम जे लाइ तुंहिंजे लाइ सोचां थो अम्मा हाणे तबियत कीअं अथई सतोरी मां तोसां आहियां तबियत कीअं अथई हाणे सही आहे बुखार त कोन अथई न न बुखार त नाहे बसि अलाए छो पूरे जिस्म में ॾाढो सूर आहे मां सम्झां थी तोखे बुखार थो थिए
चवां तुंहिंजे भाइरनि खे त तोखे डॉक्टर ॾे वठी वञनि। न मां मूंखे बुखार आहे ई न त पोइ मूंखे डॉक्टर ॾे छो वठी वञनि? सही आहे मां। राति खां वठी तूं असांखे परेशान करे छॾियो आहे ऐं तूं चवेंदी त मां ठीकु आहियां। चयमि त मां ठीकु आहियां, बाक़ी राति अलाए छा थियो मूंखे ख़बर न आहे। आख़िर तो ॾिठो छा हुयो जो दां करे उथी पई आहीं? अम्मा मूंखे निंड आई किथे हुई जो मां ख्वाब ॾिसां। हा सदोरी तुंहिंजो वहम आहे, बाक़ी ॿी का बि ॻाल्हि न आहे। अम्मा उहो साम्हूं न कारनि कपड़नि सां हिकिड़ो माण्हू बीठो हुयो जंहिंखे वॾो जूतो पातल हो। सच में मुंहिंजो को बि वहम न आहे, मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो हुयमि। अॻिते अहिड़ी का बि ॻाल्हि थिए न त कलमो पढ़ी छॾींदी कर। अम्मा तूं यकीन छो नथी करे? हू जेको कारनि कपड़नि सां हुयो मूंखे पंहिंजी तरफ़ सॾे पियो। मूंखे हाणे छॾ जीअं हिन ॻाल्हि खे, अच त घर जो कमु हली कयूं। उथी। हा मिठल यार सोट राणी जो को बि ॾस पतो नथो पए। असांजो शक हिननि दिलबर वारनि मथां हुयो, पर यार उहे बि साह खणण लाइ तयारु आहिनि त असांखे राणी जी का बि ख़बर न आहे। हाणे तूं ई ॿुधा यार, तूं ई ॿुधाए त हाणे छा कजे? वरिया बि दिलबर वारनि जे बारे में मां घणो कुझु नथो ॼाणा। इहा बि ख़बर न आहे त माण्हू सिधा आहिनि या कूड़ा। पर यार जेकॾहिं कूड़ा आहिनि न त पोइ हिननि जे क़िस्म ते केरु एतबार कंदो? मिठल कंहिंजे बि निरड़ ते न आहे लिखियल त उहो सिधो आहे या कूड़ो। सोट राणी पहिरियां बि उन्हनि जे घरां ई निकिती हुई ऐं पनाह बि उन्हनि वटि ई वरितई। इन जे करे असांजो शक उन्हनि ॾांहुं वञे पियो। ऐं कल्ह जॾहिं उन्हनि जे घर में घिरियासीं त सोट राणी उते बि कान हुई। खुटको त दिलबर वारनि खे बि हूंदो, पर हू ॿार थोरे आहिनि जो जिते पाण रहनि उते ई छोकिरीअ खे रहाइनि। उहा त असांखे बि ख़बर हुई, पर यार वरी बि पक करण जे करे उन्हनि जे घर में घिरियासीं। भला यार इहो त ॿुधाए किथे किथे जांच करे चुका आहियो? मिठल सभु ओस पास वारा ॻोठ जांच करे चुका आहियूं। ऐं सिर्फ़ु असां न, इहे सुल्तान वारा बि सॼी जांच जूच करे आया आहिनि। सुल्तान वारनि इहो किन कीअं कयो जो पंहिंजी भेण खे वनवा मां उतारे छॾियो? मिठल इन्हनि सुल्तान वारनि में माण्हू जी थप ई न आहे। उन्हनि में कॾहिं बि चङाई जी उमेद नथी रखजी सघिजे। वरिया तूं छा थो सम्झी त राणीअ जे वापसि अचण खां पोइ सुल्तान वारा तोखे संग ॾींदा? कुझु बि चई नथो सघिजे मिठल। मां त इहो ई थो चाहियां त सोट राणी खे वापसि मां ई कयां, पोइ सुल्तान वारनि सां ॻाल्हाए सघंदुसि। पर जेकॾहिं सोट राणी खे सुल्तान वारा हथ करे आया न तो यार असांजा हथ कटिजी वेंदा ऐं हू असांजी कॾहिं बि का बि ॻाल्हि न मञींदा। इन करे यार, इन जे करे सोट राणी खे ॻोल्हण में तूं मुंहिंजी मदद कर। ठीकु आहे वरिया हाणे कोशिशि कयूं था। अलाह कंदो त जल्द राणीअ खे ॻोल्हे लाथासीं। कुंज आ वई सियाणी हली अंदर वेहूं था। तू इहे कर, ॿ कोप चांहि जा ठाहे वठ। मूंखे लाचार न आहे जो तव्हां जे लाइ चांहि ठाहियां, वञी पाण ठाहे पी। ॿुधी थी माई छा त छोरी ॻाल्हाए थी? अॻे चवंदा हुआ त ससूं नुंहंनि ते ज़ुल्म थियूं कनि ऐं हाणे अहिड़ियूं नुंहरूं जो घरनि में ईंदियूं इहे थियूं ज़ुल्म ससुनि ते कनि। मूं कहिड़ो तो मथां ज़ुल्म कयो आहे जो दाहूं थी करी? भली तो ज़ुल्म न कयो हुजे कुंज, पर घटि में घटि ससु जो चवण त वठी हां। नानी सियाणी, हिननि जेके मुंहिंजे मथां ज़ुल्म कया आहिनि न, तोखे ॿुधायां न त तोखे बि ख़बर पइजी वेंदी त ज़ालिम केरु आहे। हा मां कहिड़ो ज़ुल्म कयो अथनि तुंहिंजे मथां, मूंखे बि त ख़बर पवे। ऐं हाणे तूं मूंसां कचहरी कंदी या वेठी हिनजी बकवास ॿुधंदी? हिनजो त कम ई बकवास करण आहे। छॾ हिनखे। मां बकवास थी कयां ऐं तूं? बस हाणे बस, मूंसां घणो बात न आण त ॼुंटन मां झले सॼे आगुर ते न फेराई। मां का निंधड़की न आहियां जो तूं मूंखे घर में घिलींदी आहे। मूं ते हथ बि खयो अथई न, बाबा खे चई थाणे में टंगराईंदी सां। हाय हाय, के वॾे घर मां के ग़रीब जे पुट त पाण चई जादो वो करे न तू भी मिठल जी बी शादी। ओ इहा ॻाल्हि भली कई। हाणे ॾिस जाए न त हाणे त आऊं इहे ई कंदुसि। जेकॾहिं चवी त तोखे बि मिठल लाइ रिश्तो ॻोल्हे ॾियां। नानी सियाणी, हाणे उहो वक़्तु वियो। हाणे ज़ाल जी इजाज़त खां सिवा मुड़ुस ॿी शादी नथो करे सघे।
इहा धमकी उन्हनि खे ॾे जंहिंखे ख़बर न हुजे मां तव्हांजी धमकियुनि मोट ॾियण वारी न आहियां। ये छोरी तो सफ़ा कानून पढ़ी वेठी आ। पेठाए त हिन जे मिठल जी कराईंदुसि तलाक। पोइ ॾिसजा त मिठल खे कीअं नथी परणाया। मिठल जे करे ॿी शादी कई न त मां कोर्ट वेंदसि। मिठल मूंसां ॿधल आ, तोखे जेको करणो आहे कर। बाबला साईं, मां तव्हां वटि हिकिड़ो अर्ज़ु खणी आयो हुउसि त सुल्तान वारनि खां संग कढिजो, पर उहो कमु कोन थियो। हाणे ॿियो वरी हिकिड़ो अर्ज़ु मां तव्हां वटि खणी आयो आहियां। कम जी ॻाल्हि कर सावण, जेकॾहिं मुंहिंजे हथ वसूं थो त छा मां न चाहींदुसि तव्हांजो कमु थिए? असांजी छोकिरी दिलबर वारनि वटि आहे, पर हू वापसि कोन था कनि। बाबला साईं, तव्हां बि हुननि सां ॻाल्हाए चुका आहियो, सुल्तान वारा बि ज़ोर लाए चुका आहिनि, ऐं असां बि कोशिश करे चुका आहियूं, पोइ बि हू मञनि ई कोन था। हिकु तरफ़ असांजो सॼो ॻोठ ऐं हिकु तरफ़ हुननि जो हिकिड़ो घर, पोइ बि हू असां खां ॾाढा थींदा था वञनि। सावण तूं छा थो चाहीं त छा कयूं? फोटा, मां त चाहियां थो त सॼो ॻोठ गॾु करे हिन सभिनीनि खे ॿधी ते खणी अचूं, पोइ ॾिसूं त छोकिरी कीअं नथा ज़ाहिर कनि। न सावण न, मां बिल्कुलु इहो नथो चाहियां त असां कानून खे पंहिंजे हथनि में खणूं, न कॾहिं बि न। पोइ बाबा साईं, हुननि जे मथां छोकिरीअ जी अगवा जी FIR कटरायूं, ऐं जॾहिं पुलिस जे हथ आया न त सभु कुझु सचूं कंदा। बाबा, कानून में वञणु बहितर ॻाल्हि आहे। तव्हां वञी दिलबर वारनि मथां केस दाख़िल कयो, वधीक सूबेदार खे मां चई छॾींदुसि। बाबा साईं, उहो बि तॾहिं न जॾहिं तव्हां सूबेदार खे फोन कंदो, तॾहिं त हू FIR दाख़िल कंदा न। ठीकु आहे, मां सूबेदार खे फोन करे छॾींदुसि। सावण, तव्हां वञी सुभाणे केस दाख़िल कयो बसि। अरे बाबा, अॻिते अलाह भलाई कंदो, जेकॾहिं छोकिरी हुननि वटि आहे त वापसी कराए छॾींदासीं छोकिरी जी। ठीकु आहे बाबा साईं, मां सुभाणे ई वञी केस दाख़िल कयां थो, पर वक़्त जी पारत हुजे। अलाह भलाई कंदो सावण, दिलि न हार, सभु ठीकु थी वेंदो। अजायो परेशान पियो थी। बाबला साईं, छा था सम्झो त छोकिरी दिलबर वारनि वटि हूंदी? थोड़ा हुननि जो शक त हुननि जी तरफ़ ई आहे, त वधीक ख़बर पइजी वेंदी। बाबला साईं, थी सघे थो त छोकिरी उते हुजे, पर मूंखे नथो लॻे त को छोकिरी उते आहे।